सर उस्ताद बुखारी जी 33 साल दिन तकरीब है हर तकरीब में आवाज शिरकत होंगी है अजो की तकरीब केंदा अॼु उस्ताद बुखारी जी 33 जेका वरसी आहे असां ईअं सम्झूं त ही जशन बुखारी आहे जेको असां सुबुह पहुता आहियूं ऐं मुशाइरो शुरू थियो आहे उहो तारीख़ी मुशाइरो हो जंहिंमें 200 खां वधीक शाइरनि शिरकत कई। उते उस्ताद बुखारी खे भेटा पेश कई, वरी अदबी कॉन्फ्रेंस ऐं अवार्ड तकरीब हींअर ऐं हाणे मौसीक़ी ऐं अवाम जो दरिया हेॾां त उस्ताद बुखारीअ खे माण्हू दिलि सां यादि कनि था ऐं ख़ासि तौरु दादूअ में त उस्ताद सां त वधीक माण्हू मोहबत कनि था छो त उस्ताद हो दादूअ जो। ऐं दादू में जेको जादू चयो वेंदो आहे उन में मंज़ूर सखीराणीअ खे यादि कयो वेंदो आहे ऐं उन खां पोइ उस्ताद बुखारी जी शाइरी खे यादि कयो वेंदो आहे। उस्ताद हिकिड़ो नब्ज़ शनाज़ शाइर हो, हू हर मर्ज़ जी तशख़ीस कंदो हो ऐं उनजो इलाजु ॿुधाईंदो हो। मिसाल तौरु जे क़ौम सुती पई आहे त उस्ताद चवंदो ही कूक सने वार खां खंजर खां तिखी आहे, ही फूक थधी हीर खां ओथर खां तिखी आहे, वहमन जे मुक़ामन में सुती पई आहे लेकिन ही क़ौम जेका वेठी आहे ही क़ौम उथी पई त पोइ मैशर खां तिखी आहे। यानी क़ौम खे उथारण लाइ, क़ौम खे जाॻाइण लाइ क़ौम खे आवाज़ ॾिनई। हिकिड़े वक़्तु उस्ताद इएं बि चयो त माण्हुनि खे कहिड़े तरीक़े सां जॻाइजे, सभिनी खे चई, शागिर्दनि खे, उस्तादनि खे, इंजीनियरनि खे, सियासतदाननि खे, चई त कीअं बि करे पर को आवाज़नि खे जाॻायो, कीअं बि करे पर आवाज़नि खे जाॻायो, माण्हुनि सां न त गलियुनि सां ई ॻाल्हायो। माना उस्ताद चए थो ॻाल्हायो, आवाज़ ॾियो। या मार्शल आर्ट दौरे में चई खंघो या खुरको, जहिड़ा आयो या मोह, ॾाढियां ॿोलण ॾोह जे होरियां ई भुड़को, सघा नाहियो जे अघा किंझो ऐं कुड़को, साथीअड़ा सुरको टहको ॻायो जे नथा। त उस्ताद बुखारी जी शाइरी हिकिड़े लिहाज़ खां ईअं बि मशहूरु आहे त उस्ताद पाण मौसीक़ी जो ॼाणू हो। हुन जी शाइरीअ में ॿियो नंबर जेको अहम इस्म आहे उहो मौसीक़ी आहे। उस्ताद चए थो के गीत महल या गज़ल महल टे धुनूं ईंदियूं मूं वटि। संदसि भाउ हकम अली शाह चवंदो हो त उस्ताद बुखारीअ 112 धुनूं पंहिंजूं ठाहियूं, नयूं धुनूं जेके अॼु ताईं जेको रागदारी सॼी सिंध में हले पई उन में उहे धुनूं छायल आहिनि। उस्ताद माण्हुनि खे इन करे वणे थो जो उस्ताद ॻाइजे थो। उस्ताद हिकिड़े दफ़े कंहिं शाइर ते ॻाल्हाईंदे चयो त बाबा पंहिंजो कलाम ॾियो, तव्हां पंहिंजो कलाम कंहिं धनार खे ॾेई छॾियो उहो ॻाए त ॻाइजे कलाम तव्हांजो, हर हालत में ॻाइजे। जेका शाइरी ॻाइजे नथी उहा त कंहिं पोड़े माण्हूअ जी बड़बड़ आहे। इन करे उस्ताद इनकलाब जी ॻाल्हि कई, सुजाॻी जी ॻाल्हि कई, इंसानियत जी ॻाल्हि कई, हारनि जी ॻाल्हि कई।